बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। विढ़न सान पटजन बूढ़ा। ज़ाल मुर्सनि जे झेड़े में हमेशह पंहिंजे औलाद जो ही नुक़सानु थींदो आहे। शाज़िया ऐं सलमान जी शादी थी। शाज़िया ग़रीब घराणे जी हुई, सलमान खाधे पीते घराणे जो हुयो, ख़ुशहाल हुयो। हिननि ॿिन्ही जी शादी थी। तमामु हिक ॿिए सां बे इंतिहा मोहबत हिननि जी हुई। 2 साल खनि गुज़रिया त हिननि खे ख़ूबसूरत हिकिड़ो पुटु ॼाओ। ॿिन्ही शौक़ मां उनजो नालो आज़ान रखियो। आज़ान भी एॾो ख़ूबसूरत, पंहिंजे पीउ जो माउ जो लाडलो। थोरी बि तकलीफ़ आज़ान खे का पहुचे त फ़ौरन हिन खे हॉस्पिटल खणी वञनि। आज़ान जॾहिं 4 सालनि जो थियो त आज़ान जो वालिद साहबु ॿाहिरां को कंहिं मसइले ते ततो आयो, तमामु जज़्बाती थी आयो। घर इतफ़ाक़ सां पहुतो त शाज़िया जज़्बाती वेठी हुई। बसि हुनजो थोरो चवणु, हुनजो न सहणु, सलमान उथियो, पंहिंजी घरवारी शाज़िया खे ॾाढी हुन मार ॾिनी। एॾो जज़्बाती थी वियो जो ओड़े पाड़े वारा हिन खे छॾाइण आया। डंडो खणी शाज़िया खे ॾाढी घटिया क़िस्म जी मार ॾिनई। उनजो मथो फाटी पियो। अज़ान सभु कुझु पीउ जो जज़्बात ॾिसी उहो भउ विचां दरवाज़े जे कुंड वठी लिकी बीह रहियो। सलमान जो जज़्बात कंट्रोल कोन पियो थिए। आख़िर उन शाज़िया खे चयो त तोखे तलाक आहे, मां तो जहिड़े औरत जी शकिल ॾिसणु नथो चाहियां। शाज़िया बि जज़्बाती हुई। उन चयो त ॻाल्हि त कुझु बि कोन हुई, मां तो जहिड़े मुड़ुस सां रहण बि नथी चाहियां। शाज़िया पंहिंजो पुटु खईं, सिधो पंहिंजे पेके हली वई। चंद ॾींहं गुज़रिया, फटनि ते मरम बि लॻो। शाज़िया जी माउ उनखे सम्झायो त ग़रीब आहियूं, हाणे तुंहिंजा भाइर बि एॾो कमाइनि कोन था ऐं हालात बि ॾिसें थी, मुड़ुस सां थोरी कस खाई वञे हा त ख़ैरु हो। तूं पंहिंजे बचे लाइ सोचे हा। पछताव त शाज़िया खे ॾाढो हुयो त कंहिं तरीक़े सां मां खणी बर्दाश्त कयां हा। चंद ॾींहं गुज़रिया त शाज़िया जे भाउ लेटर अची हथ में ॾिनो त सलमान कोर्ट में केस विधो आहे, पंहिंजे पुट जी घुर थो करे। ही सभु हाज़िरी ते विया। हिननि खे पकी ख़बर पइजी वई त असां केस हाराईंदासीं, छो जो ही ग़रीब हुया। हिननि हिकिड़ो मामूली चंद हज़ारनि वारो वकील कयो ऐं शाज़िया जे मुड़ुस पैसे जे ताक़त ते पंहिंजी जज़्बात ॾेखारण जे लाइ ऐं पुट खे हासिलु करण जी ज़िद में हिकु तमामु सुठो वकील कयो। हिकिड़ी तारीख़ रखी वई। 2 तारीख़ ते सभु गॾु थिया। अदालत सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जज साहब फ़ैसिलो कयो त औलाद जेको आहे त पीउ जी मिल्कियत आहे। अज़ान खे पीउ जे हवाले कयो वञे। वकील हुकुम कयो पुलिस वारनि अज़ान खे माउ खां वठी पीउ जे हवाले कयो। माउ खे त सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई त अॼु जेकर त ज़मीन जॻह ॾे त मां हेठि गिरी वञां, पर माउ जी ममता हुई। भॼी वञी सलमान जे पेरनि ते रओ विझी रोअण लॻी त मूंखे चंद मिंट अज़ान खे ॾे त मां सीने सां लाहियां। सलमान पंहिंजे पेर सां हुनखे परे करण जी कोशिशि कई। वकील खे, पुलिस खे हुकुम कई त हिनखे मुंहिंजे पेरनि मां हटायो। सॼी अदालत में कीहाट पइजी विया। सभिनी जूं अखियूं आलियूं थी वियूं। अदालत में मौजूदु सभिनी माण्हुनि जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। माउ जी हालत ॾिसी, नानीअ जी हालत ॾिसी, मामनि खे मजबूर ॾिसी ॾाढा परेशान थी विया। काफ़ी माण्हुनि खे सबक़ बि मिलियो त काश थोरी बर्दाश्त हुजे त बहितर आहे। सलमान हिन खे पंहिंजे घर वठी वियो। छोकिरो चुप ई न करे। हू चवे त मां पंहिंजे अम्मी ॾे वञा, अज़ान जूं रड़ियूं हुजनि त मां पंहिंजे अम्मी ॾे वञा। कॾहिं पीउ हुनखे चंबा हणे, कॾहिं दड़को ॾे, कॾहिं कुझु खाराएसि। आख़िर किसो हलंदो रहियो। 2 साल ताईं अज़ान कुझु न कुझु पंहिंजे पीउ सां सेट थियो। होॾां हुनजी माउ जी कंडीशन एॾी जो हिकु वक़्त जी मानी खाए त ॿी हुन खां विसरी वञे। बसि हिकिड़े कमरे में पई रहे। भाॼायूं बि चवनि त असां अची फाथियूं आहियूं जो सॼो ॾींहुं घर में पई आहे त उथी कम बि कोन थी करे। हुनखे पंहिंजा सूर, हुनखे पंहिंजे दिलि जी तकलीफ़ पैदा थी। ज़हन सॼो पुट ॾे त ॻाल्हि त कुझु कोन हुई। अगरि मुंहिंजो मुड़ुसु ततो आयो, 2 लफ़्ज़ खणी मां बर्दाश्त कयां हा त मसइलो एॾो वॾो त कोन हुयो। हिनखे बि ॾाढो अची पछताव थियो। 2-2.5 सालनि खां पोइ सलमान शादी कई ऐं इतफ़ाक़ सां शाज़िया जो बि ॿिए हंधि रिश्तो थी वियो। हीअ हली वई पंहिंजे घर। हुन नई कुंवार आंदी। हाणे उहो ज़ाल मुड़ुसु हिकिड़े कमरे में सुम्हनि। अज़ान खे जेका आहे त अलॻि कमरे में उहो सुम्हारनि पिया। राति जो लाइट हली वञे त उहो अज़ान रोअंदो अची पंहिंजे पीउ जे कमरे में बीहे। कॾहिं वेगी माउ हुनखे तड़े चंपा हणे, ॿिए दफ़े वरी पीउ चंपा हणे। हो वीचारो सॼी राति ड्रिजी 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 आख़िर सुबुह जो स्कूल लाइ बि न उथी सघे।
सलमान जो ध्यानु सॼो पुट तां हटी वियो। उनजो सॼो ध्यानु पंहिंजी घरवारी ॾे थी वियो। उन सोचियो त हाणे हिनखे केरु तयारु करे, केरु हिनखे पढ़ाए। उन हिकिड़े मोटर साइकिल वारे मिस्त्री वटि हिनखे छॾियो त हीउ हिते मैकेनिक जो कमु सिखे। 7.5 सालनि जो अज़ान हाणे मिस्त्रीअ जी दुकान ते कमु थो करे। हर ग्राहक जे अचण सां ई अज़ान ते कम जो लोड थो वधे। हर उस्तादु चए थो हे पानो खणी ॾे, हर मोटर हलाए, हर चांहि वठी आ। थोरी बि लेट करे त उस्ताद जो उबतो चंबो उनखे लॻे। ऐं कॾहिं कॾहिं वांदो वेही बेंच ते वेही स्कूल जे तरफ़ ॾिसे थो, रोड जे तरफ़ ॾिसे थो। किन ॿारनि खे पंहिंजी माउ बांह खां वठी रोड क्रॉस कराए, किन ॿारनि खे पंहिंजो पीउ कार में वठी वञी स्कूल वठी वञे, ऐं के यूनिफॉर्म में, किन खे पोयां बैग लॻल, मतिलबु तमामु ख़ुशि। के ॿार आइस्क्रीम खाइनि, बोतलूं पीअनि, जूस पीअनि। हीअ अज़ान वीचारो उन बेंच ते वेही मायूस अखियुनि सां पीउ माउ जे हूंदे ई यतीम वांगुरु पियो हिकु हिकु ॾे तके थो। ओचिते ई उस्ताद जी दीद थी पए, छोकिरा छा थो करे हिते? हाणे कहिड़ी वारो चंबो, हुन जा त सभई ख़्याल ई हेॾे होॾे थी विया। अज़ान जी ज़िंदगी हाणे तक़रीबन अहिड़ी गुज़रे पई। सलमान जो सॼो ध्यानु जेको आहे त पंहिंजी घरवारी ॾे थी वियो। उनखां त शायदि उहा पहिरीं घरवारी बि विसरी वई। शाज़िया खे बि इतफ़ाक़ सां घटिया मुड़ुसु मिली वियो। उहो वधीक हिनखे गारियूं ॾींदो हुयो, मार ॾींदो हुयो ऐं सभु कुझु पई बर्दाश्त करे। हिकु घर मां तलाक थी वई, हाणे ॿिए ते त बर्दाश्त करिणो थो पए। सलमान जी घरवारी बि ग़रीब कोन हुई, उहा बि ॾींगी हुई, पर सलमान हाणे बर्दाश्त करे थो। जीअं उहा माई चवे थी त सलमान उहे करे थो। दोस्तो, कहाणीअ जो ख़ासि मक़सदु हीअ आहे त मर्द हुजे या औरत, जॾहिं ॿी शादी कंदा आहिनि त ॿई बर्दाश्त कंदा आहिनि। मर्द थो सोचे हाणे मां ॿी शादी कई आहे, पहिरीं घरवारी खे तलाक ॾिनी आहे, मां हिनखे बि तलाक ॾियां, बर्दाश्त न कंदुसि त माण्हू खिलंदा, टोकूं कंदा। हाणे सभु कुझु बर्दाश्त थो करे। पहिरीं घरवारी जी ॻाल्हि टके वारी बर्दाश्त कोन पियो करे। हाणे मौज़ू था वठूं शाज़िया जो। शाज़िया खे बि घटिया क़िस्म जो मुड़ुसु मिलियो। पहिरियों मुड़ुसु हुनखे प्यारु कंदो हुयो, सभु कुझु आणे ॾींदो हुयो, पंहिंजे बचनि सां मुहबत कंदो हुयो। जेका फरमाइश शाज़िया कंदी हुई त हुनजो सलमान पूरो कंदो हुयो। हाणे हुनखे घटिया मुड़ुसु मिली वियो। बार बार ते ताना, तूं अगरि एॾी भली हुजे हा त तोखे पहिरियों मुड़ुसु छो तलाक ॾे हा। हाणे हर ॻाल्हि ते शाज़िया बर्दाश्त करे थी। इहो ई सोचे बर्दाश्त थी करे त पहिरें मुड़ुसु तलाक ॾिनी, हाणे हीउ मुड़ुसु तलाक ॾींदो, माण्हू खिलंदा, टोकूं कंदा, वेंदमि काॾे? मां त ॿाहिरनि वटि मानीअ में महांगी आहियां। दोस्तो, सभु कुझु पोइ इंसानु सोचे थो, बर्दाश्त थो करे। इहो बर्दाश्त पहिरियों छो नथो करे इंसानु? पंहिंजी औलाद जे लाइ। ज़ाल मुड़ुसनि जे झेड़े में नुक़सानु कंहिंजो थियो? अज़ान जो नुक़सानु थियो। अज़ान जो कसूरु कहिड़ो हुयो? उनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजा पीउ माउ छो विढ़िया आहिनि, उहे छो धार थिया आहिनि? उनजी त सम्झ जहिड़ी एॾी उमिरि ई कोन्हे। असां छा था कयूं? असां पंहिंजी नंढी अना खे वठी बीहूं था त पंहिंजा बच्चा यतीम था बणाए छॾियूं। जंहिं उमिरि में पीउ माउ जी मुहबत ऐं शफ़क़त जी ॿार खे ज़रूरत हूंदी आहे, उहो ॿारु अकेले कमरे में सुम्हे थो। जंहिं उमिरि में ॿार खे तालीम जी ज़रूरत हूंदी आहे, उहो ॿारु मैकेनिक वटि, मिस्त्री वटि सिखे थो। सर्दीअ में, गर्मीअ में उस्तादनि जा मोचड़ा, धारियुनि जे लाइ चांहियूं, दुकान जी ॿुहारी। मतिलबु हे असां छा था कयूं? ज़ाल मुड़ुसु जॾहिं निकाह में ॿधिजी हिकु जिस्म थी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि ते ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि। पंहिंजूं ज़िमेवारियूं, पंहिंजे ख़ानदान जूं ज़िमेवारियूं, पंहिंजे औलाद जूं ज़िमेवारियूं। अगरि पाण जज़्बाती आहिनि त घटि में घटि एतिरो त सोचनि त असांजे औलाद जो छा थींदो। शाज़िया ऐं सलमान ॿिन्ही पंहिंजा जज़्बात ॾेखारिया, ॿई धार थी विया। सज़ा कंहिंखे मिली? उनजे पुट खे, मासूम पुट खे। उनजो को कसूरु हुयो? उनजो को कसूर बि कोन्हे। उहा यतीम वारी ज़िंदगी थो गुज़ारे। हाणे शाज़िया खे घटिया क़िस्म जो मुड़ुसु मिलियो आहे, पोइ बि बर्दाश्त थी करे। सलमान खे ॾिंगी औरत मिली आहे, उहो बि बर्दाश्त थो करे। अगरि इहे पहिरियां बर्दाश्त कनि हा त शायदि उन्हनि जो पुटु मासूम मिस्त्रीअ वटि मैकेनिकी न सिखे हा, उहो उस्तादनि जा चंबा न खाए हा, स्कूल में पढ़े हा, ॿियनि ॿारनि वांगुरु सुठो यूनिफॉर्म पाए हा, ॿियनि ॿारनि वांगुरु पीउ जो सायो उन ते हुजे हा, माउ जी ममता उन्हनि सां गॾु हुजे हा, आइस्क्रीम खाए हा, बोतल पीए हा, हर ख़ुशियूं उहो माणे सघे हा। पर हाणे त पीउ माउ जे हूंदे बि अज़ान वीचारो यतीम वारी ज़िंदगी थो गुज़ारे। अगरि तव्हां पंहिंजे लाइ नथा सोचो त घटि में घटि पंहिंजे ॿारनि जे लाइ बर्दाश्त कयो, पंहिंजे बचड़नि लाइ बर्दाश्त कयो, ॿिनि ख़ानदाननि जे लाइ बर्दाश्त कयो। अगरि तव्हां बर्दाश्त कंदव
यकीन कयो त 2 ख़ानदान भी आबाद थींदा ऐं बचड़ा भी यतीम कोन थींदा। अगर मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।